कोटि कोटि प्रणाम तो कया, नमन तो कया। दरवेश स्थान से असाजा भावर आदरणीय श्री किशन केवल रामानी जी आयल उन्हनि खे मुंहिंजो हथ जोड़े प्रार्थना कि महिरबानी करे मंच ते अचनि। श्री किशन केवल रामानी जी ऐं श्री मोहन हिंगोरानी जी महिरबानी करे असां उन्हनि जो आदर सत्कार करण था चाहियूं। छाकाणि संतनि जे स्थान तां जेके भी असांजा भाउर आयल आहिनि उन्हनि खे भी मां हिन मंच तां प्रणाम थो कयां। श्री अमर वंशानी जी पहले स्टेज ते अचनि ऐं स्वागत कनि। संतनि जो असांजे लाइ संतनि जे स्थान तां जेके भी आयल आहिनि मां उन्हनि खे वरी प्रणाम थो कयां। अमर वंशानी जी महिरबानी करे अचनि ऐं सत्कार कनि। असांजे दरवेश स्थान तां आयल हाणे मां असर कंदुमि जंहिं सिंधी समाज लाइ ॾाढो कुछ कम कयो आहे उन्हनि जे लाइ कुछ भी चवण। श्री M.K. जेतरी जी असांजे विच में वाइस चेयरमैन सिंधी अकादमी। पूज्य अमा साहब जी तरफा असांजे हिन सिंधी वेलफेयर एसोसिएशन के प्रसाद के रूप में आशीर्वाद के रूप में पंहिंजी तरफा एक लिफाफो उतां दरवेश स्थान तां आयो आहे। असां हथ जोड़े उन्हनि जो धन्यवाद था कयूं, आभार था कयूं। हे कार्यक्रम जेको भी आहे उन्हनि जे आशीर्वाद सां ई हली रहियो आहे। हाणे मां असांजे विच में मिसिस जोतवानी जी आयल आहिनि उन्हनि जो भी जेतरी जोतवानी साहब जा जेके कम थियल हुया सिंधी समाज हमेशा उन्हनि खे यादि रखंदो। मां उन्हनि खे प्रार्थना थो कयां कि कृपया मंच ते अचनि। मुंहिंजी प्रार्थना श्रीमती तरुणा कटारिया खे कि उन्हनि जो सत्कार कनि। पर उन्हनि जे बारे में जेतिरो भी चवंदासीं घटि आहे। छाकाणि उन्हनि सिंधी समाज जी ॾाढी सेवा कई, सिंधी ॿोलीअ लाइ लड़िया। जोरदार तालियुनि सां स्वागत कयो। हाणे मां असांजे जेके पहले मंदिर जा प्रधान श्री हीरालाल जी अॼु असांजे विच में न आहिनि उन्हनि जूं सेवायूं भी एतिरियूं रहियूं आहिनि कि उन्हनि तन मन धन सां मंदिर लाइ कमु कयो, समाज लाइ कमु कयो। असां उन्हनि जो आभार था प्रकट कयूं। उन्हनि जा सुपुत्र श्री जगदीश जी असांजे विच में आहिनि ऐं श्री दिनेश जी कृपया मंच ते अचनि। छाकाणि वॾनि जा संस्कार जेके आहिनि उहे हिननि में भी आहिनि ऐं हे अॼु भी समाज जी सेवा करे रहिया आहिनि। महिरबानी करे दिनेश जी सेवा जा कार्य करे रहिया आहिनि। दिनेश जी कृपया मंच ते अचनि, स्वागत कंदा। जोरदार तालियुनि सां असांखे भी स्वागत करणु खपे। छाकाणि वॾनि जा कया कम असांखे हमेशा यादि रखणु खपनि। अॼु असांजा हे भाउर साईं कृपा प्रॉपर्टी जे नाले सां हिते कार्य करे रहिया आहिनि ऐं तन मन धन सां समाज जी सेवा करे रहिया आहिनि।
ॿियो नालो जेको हितां टेंट जो कमु ॾिसी रहिया आहियो, ओम साईं कैटर जे नाले सां असांजे हिननि भाउरनि हिते सेवा ॾिनी आहे। मां सिंधी वेलफेयर एसोसिएशन जी तरफ़ां तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजो आभार थो प्रकट कयां। बाक़ी जेके बि ॿिया कम टेंट वग़ैरह थोरा कम आहिनि, असांजे हिननि भाउरनि ई सेवा कई आहे। मां तव्हांजो बि सिंधी वेलफेयर एसोसिएशन जी तरफ़ां धन्यवाद थो कयां। हर कम में हे अॻिते आहिनि, हिकु दफ़ो ज़ोरदार तालियुनि सां हिननि जो स्वागत कयो। हाणे मां सर थो कयां पंहिंजे हुन युवा साथीअ खे, युवा भाउ खे, जंहिं पोइतनि घणनि ई सालनि खां वठी सिंधी समाज जी हर क़िस्म जी सेवा, चाहे वो धार्मिक हुजे, सामाजिक हुजे, जंहिंमहिल मां हुनखे मंच ते घुरायां, कृपया ज़ोरदार तालियुनि सां, छाकाणि जेको बि माण्हू समाज जे लाइ कमु करे रहियो आहे उनखे आदर ॾियणु असांजो फर्ज़ु आहे। मां सर थो कयां पंहिंजे भाउ श्रीकांत भाटिया खे कि मंच ते अचनि, वाइस चेयरमैन ACPMSS भारत सरकार, छाकाणि जंहिं माण्हू सेवा कई आहे उनखे सरकार जी तरफ़ां बि स्वागत कयो वियो आहे। हिकु दफ़ो ज़ोरदार तालियुनि सां हिन असांजे भाउ जो स्वागत कयो। श्री वीरू इंगोराणी जी कृपया मंच ते अचनि ऐं असांजे हिन भाउ जो, छाकाणि हिननि जी जेकी सेवा परदे जे पोइतां रही बि हिननि सेवा कई आहे। जोरदार तालियुनि सां हिननि जो स्वागत कजे। मां चाहींदुमि असांजो भाउ श्रीकांत भाटिया हिन मौक़े ते ॿ शब्द पंहिंजे मुखार बिंदु सां चवनि। भाई श्रीकांत भाटिया। साईं, भाषण ॾियण जो त टाइम न आहे, तव्हां ॾाढा सुठा प्रोग्राम ॾिसण आया आहियो। हाणे चूंकि मां आहियां, मां बि तव्हांजे हिन लाजपत नगर जो निवासी आहियां। भारत सरकार मूंखे हिकु ॾाढी वॾो उहिदो ॾिनो आहे, जो असांजो राष्ट्रीय सिंधी भाषा और विकास परिषद आहे। मां हुनजो वाइस चेयरमैन आहियां। सिर्फ़ु मां वाइस चेयरमैन आहियां, तव्हां सभई वाइस चेयरमैन आहियो। जो असां कमु करे रहिया आहियूं सॼे हिंदुस्तान में। अॼु मूंखे 10 महीना थिया आहिनि हिन पद ते अचे, और मां घटि में घटि हिंदुस्तान जे 30 सिंधी क्षेत्रनि जो दौरो कयो आहे। अहिड़ा कम असां कया आहिनि। मां 2-3 कम तव्हांखे ॾाढा ज़रूरी सम्झां थो ॿुधाइण तव्हांजी जानकारी लाइ। असां हिकिड़ो बिल्कुलु नयो, साईं अॻिते अचो न, असां हिकिड़ो बिल्कुलु नयो कमु शुरू कयो आहे असांजी विरासत नाले सां। हिन विरासत में असां शुरूआत दिल्लीअ खां कई आहे कि जो बि असांजा बुज़ुर्ग 90 इयर्स खां मथे आहिनि, बुज़ुर्ग साथी महिला हुजे या पुरुष हुजे, हुननि जी सॼी सिंध जी यादगार असां वीडियो में ठाही आहे। वीडियो में हिन करे ठाही आहे कि असांजे सिंध खां अचण खां पोइ तमामु घणो असांजूं किताबूं लिखियल आहिनि। किताबनि खे पढ़ण वारा ॿार ॾाढा घटि बचा आहिनि, ॾाढा घटि माण्हू बचा आहिनि। त असां चाहियूं था जो बुज़ुर्ग असांजा भॻवान हुननि खे वॾी हयाती ॾे हिते आहिनि, हुननि जी यादगार, हुननि सिंध में कहिड़ा कम कया, कीअं सिंध मां हिते लॾे आया, हिंदुस्तान में कीअं तरक़ी कयूं, असां हुननि जी वीडियो फिल्म था ठाहियूं। दिल्लीअ में असां हिकिड़ी श्री शेवाराम जी मोटियानी साहब 93 इयर्स ओल्ड हुया, मेफेयर गार्डन में, हुननि जी असां हिकिड़ी वीडियो कैसेट ठाही आहे अध कलाक जी। हाणे 3 ॿिया बुज़ुर्ग दिल्लीअ में जो 95 इयर्स एज जा आहिनि, हुननि जी असां शूटिंग करे रहिया आहियूं 27, 28, 29 तारीख़ जो। हीअं सॼे हिंदुस्तान में वञी करे, कल्ह मूं वटि फोन आयो कि बॉम्बे में हिकु लेडी आहे जे 100 साल पूरा कया आहिनि। असां 22 मई जो बॉम्बे था वञूं, हुन लेडीअ जी शूटिंग करे हुनखे CD संजोए रखंदासीं। वरी उहो CD जो असांजे नौजवान ॿार ईंदा, हुनखे ॾिसी करे हुननि खे प्रेरणा मिलंदी कि असांजे बुज़ुर्गनि कहिड़ो कमु कयो। ॿियो असां हिकिड़ो ॾाढो सुठो जो ज़बरदस्त असांजो प्रोग्राम हिंदुस्तान में हली रहियो आहे, सिंधी फैमिली नंबर 1। मां सॼो दिल्ली ॾिठो आहे, मां दिल्लीअ जो ई निवासी आहियां। मोहन कटारिया साहब, असांजा हनवाणी साहब तमामु सुठा आहिनि। उहो प्रोग्राम दिल्लीअ में अवश्य थियणु खपे। मां हिकिड़े मिंट में ॿुधायां हुन प्रोग्राम में छा आहे। सिंधी फैमिली नंबर 1 में असां
सिंधीअ जी 3 पीढ़ियुनि खे रखंदा आहियूं। ॾाॾो, हुनजो पुटु और हुनजो पोटो, 3 ई मंच ते ईंदा आहिनि। 10 मिंटे जो नंढो सिंधीअ में ड्रामो कंदा आहिनि, स्किट कंदा आहिनि 10 मिंटे जी, हिकु सिंधी गानो ॻाईंदा आहिनि सिंधीअ में, ऐं हुननि खे असां 150 सवाल एडवांस में ॾींदा आहियूं। उहो 150 सवाल यादि करे असां हुननि खां 5 सवाल पुछंदा आहियूं। हीअं 15-20 फैमिलीज़ अलॻि अलॻि ईंदियूं आहिनि। जो फैमिली टॉप नंबर खणी ईंदो आहे हुनखे असां 15,000 रुपया कैश अवार्ड ॾींदा आहियूं। फर्स्ट प्राइज़ 15,000 रुपया कैश आहे, सेकेंड प्राइज़ 10,000 रुपीज़ आहे, थर्ड प्राइज़ 5,000 रुपीज़ आहे। असां कोयम्बटूर में, बॉम्बे में, बेंगलोर में, हाणे आगरा में, कानपुर में और इंदौर में प्रोग्राम करे चुके आहियूं। और मां चाहींदुमि कि मोहन कटारिया साहब दिल्लीअ में हिन प्रोग्राम जी बागडोर खणनि। हिते हेॾी फैमिली सॼे दिल्लीअ जे स्तर ते अनवानी साहब और कटारिया साहब तव्हांजो वेलफेयर एसोसिएशन सुठो प्रोग्राम करे। जो हुन प्रोग्राम में 3 फर्स्ट सेकेंड थर्ड ईंदा, उहो वरी 6 स्टेट्स जा फर्स्ट सेकेंड थर्ड ईंदा। अरिड़हनि मां वरी हो फर्स्ट सेकेंड थर्ड ईंदा, जंहिंजो इनाम 50,000 रुपया आहे। सेकेंड प्राइज़ 25,000 आहे, पोइ 10,000 इनाम आहे। वरी सॼे हिंदुस्तान जी प्रतियोगिता थींदी और जो टॉप 3 इनाम ईंदा, 3 सिंधी फैमिली नंबर 1 हिंदुस्तान जा ईंदा, हुनजो 1 लख रुपयो इनाम आहे कैश, ॿियो प्राइज़ 50,000 रुपया और टियों प्राइज़ 25,000 रुपया आहे। असां वटि घटि में घटि 45 हिंदुस्तान जे शहरनि मां नाला अची चुका आहिनि कि असां वटि प्रोग्राम करायो। इट्स वेरी पॉपुलर प्रोग्राम असां करे रहिया आहियूं। हाणे मां कटारिया साहब जा ॿार ॾिठा, भेण बि मिसेस कटारिया आहे। असां दिल्लीअ में 1 जून में 10 ॾींहंनि जो ॿारनि जो कैंप लॻाईंदासीं, जंहिंमें सिंधी ॿारनि खे सेखारींदासीं। ॿारनि खे म्यूज़िक, डांस और ड्रामा जी ट्रेनिंग ॾींदा। उहो डांस और ड्रामा जी ट्रेनिंग लाइ असां बॉम्बे जा फिल्म प्रोड्यूसर्स और डायरेक्टर खे घुराईंदासीं। असां ॿारनि खे ट्रेन कंदासीं। वरी असांजी NCPSL पारां हिकु वीडियो स्ट्रीमिंग, यानी तव्हां पंहिंजे इंटरनेट ते क्लिक करे सॼा प्रोग्राम, चूंकि चैनल असां वटि न आहे, सॼा प्रोग्राम तव्हां इंटरनेट ते ॾिसी था सघो। ॿारनि जा प्रोग्राम, फिल्म ॾिसी था सघो। तव्हांखे कीअं पढ़णो आहे उहो पढ़ाई बि असां इंटरनेट ते था कढूं। नेक्स्ट 1 महीने में तमामु नए क़िस्म जो प्रोग्राम तव्हांजे मोबाइल ते ईंदो। तव्हां मूंखे मोबाइल नंबर ॾियो। असां मोबाइल जे थ्रू सिंधी पढ़ाइण जो कमु शुरू करे रहिया आहियूं। थ्रू मोबाइल, जीअं तव्हांखे SMS मिलंदा आहिनि, हीअं सिंधी लैंग्वेज जा तव्हां वटि SMS ईंदा कंटिन्यूस। कोरस्पोंडेंस कोर्स था शुरू कयूं, इंटरनेट जे थ्रू पढ़ाई था शुरू कयूं। ये कुछ असांजा प्रोग्राम आहिनि जो NCPSL करे थी और सिंधियत खे वधाइण लाइ सॼे हिंदुस्तान में असां कमु करे रहिया आहियूं। असां सां गॾु साथी हिते रवि टेकचंदानी साहब आयल आहिनि। त मां तव्हांजो 2 मिंट वरितो। मां तव्हांजे लाजपत नगर जो निवासी आहियां। मुंहिंजो सौभाग्य आहे कि मूंखे एॾो वॾो पद मिलियो आहे जो सॼे हिंदुस्तान में मूंखां पहिरीं सिर्फ़ु MPs खे मिलंदो। जो सांसद हूंदा हुनखे पद मिलंदो। मिस्टर KR मलकानी साहब पहिरीं उपाध्यक्ष रहिया, वरी सुरेश केशवानी साहब रहिया, झमटमल वाधवानी भारतीय सिंधु सभा जा ऑल इंडिया प्रेसिडेंट खे पद मिलियो। हाणे मूंखे पद तमामु नाचीज़ खे पद मिलियो और मां पंहिंजी तमामु मेहनत, लगन और ईमानदारी सां कमु करे रहियो आहियां। तमामु घणी ट्रांसपेरेंसी असांजे डिपार्टमेंट में आहे। हिकु हिकु पैसे जो हिसाब तव्हां इंटरनेट ते ॾिसी सघंदा। और मां चाहियां थो कि दिल्लीअ मां, जो तव्हांजो भाव आहे कि दिल्लीअ में मां अहिड़ो सुठो कमु करे ॾेखारां कि दिल्लीअ जो मॉडल सॼे हिंदुस्तान में कमु थिए। असांजा भाउ मोहनदास भोजवानी साहब सां ई मां सिंधी समाज जी शुरूआत कई आहे। तव्हांजो आशीर्वाद आहे कि मां हिन पोस्ट ते पहुतो आहियां और ॿियो वधीक सहयोग मिलंदो त तमामु सुठा असां कमु कंदासीं। जो ॿार तव्हांजा कमु करे रहिया आहिनि, मां पंहिंजे पारां NCPSL जी मीटिंग में सभु ॿारनि खे प्राइज़ ॾियण जी मां घोषणा थो कयां। तमामु सुठा उन्हनि खे इंसेंटिव ॾींदासीं और जो असांजा सीरियल और फिल्मूं ठहंदियूं इन सभु ॿारनि खे असां हुन में चांस ॾींदासीं। थैंक यू वेरी मच।